अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हले हले हेॾां अची वई उन कुर्सी ते चढ़ी वई आहे न थोरो। हाँ दी हाँ वे आसी वे आने आई है तो सब के सब पकड़ आई है पारो वीरान करो मिया ले तू छवनी ते तो ना सही फोन तो अच्छे पारे में ॿियो ॿुधाए ठीकु लॻी पई तबियत ठीकु आहे? हाँ दी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह शुक्र है ठीक लगी पई है। तुम बुधाए घूमी फिरे आयो? हाँ वयमि 2 ॾींहंनि लाइ वई हुयमि पोइ मज़ो न आयो बसि वॾी शादी हुई हाणे ॿाहिरां मजबूरी हुई राति जो वञी पहुतासीं असां। अच्छा मज़ो कोन आई यही शादी शादी वरी कहिड़ी कयूं चांवर अहिड़ा किना ठाहे रखियूं अॻियां सम्झ में ई कोन पिया आया। उन खां पोइ माण्हू ॿाहिरां माण्हू घुराईंदो आहे त कुझु अहिड़ो हिसाबु कंदो आहे पर हिननि में मां पोइ लक्षण ई न हुजे न। हाँ माल तो बड़ो फाटो क्या फाटन पर इन्हनि में आहे यो तो कंजूस है न ॾाढा यो बि चवंदा बटे बच्चन बस जड़ी तड़ी मानी खाती सी पोइ मुंहिंजी त दिलि चयो वञी ॿाहिरि खाई अचां पर वो देख तुझे पुटन चित्ती दो ना खाधो के हो मिला भला खाई अच्छी आ जन्नो ये नो चयो फैन के बार थे कोन तो सो बड़ी मुके पुतण में आयो तो बार थियो तस मासी जन्नो जी न अलाए मां ॿाहिरि इलाही फिरिया पिया मूंखे एतिरी ख़बर न आहे त उहो जन्नो जा पोटा हुआ या बेटा हुआ बहरहाल फिरिया पिया हाणे तोखे ख़बर आहे शादी जो मौक़ो लॻो पियो हो एतिरो टाइम मूंखे कोन मिलियो। वो माण्हू पुछंदो आहे भई वो अधु माण्हू का ॻाल्हि तंहिंखां पुछंदो आहे तूं त हीअं वञो बुत थियो वियो वियो वापसि अचो अॼु तूं वेंदी आहीं वॾी पुछाऊं कंदी मूंखे एतिरी ख़बर न आहे। हाँ दी आऊं त वेंदी आहियां सभिनि जा हाल वार पुछंदी आहियां पंहिंजो अठ ॾह ॾींहं वञी रही मासी जन्नू वारा ॾेईंदी आहियां मूंखे इहा ॻाल्हि वणे कोन वञी बुत थी वेही वरी वापसि अचां मां पहिरियों वेंदी आहियां त सभिनि खे खड़काए पोइ ईंदी आहियां। उहा मासी कोड़ी जो भाउ कोन्हे किनो ने करे छॾिया कावड़जी विया हली विया घर छॾे पोइ मिनतूं मेड़ियूं आजूं करे भेण वीचारी छा करे भेण बि वया न वठी आया न अञा पहुता वरी कावड़जी विया पहुचण सां कावड़जी विया उनजी ज़ाल खे मां वॾा नखरा आहिनि हाणे शहर मां शादी भाउ जी कराई अथनि त पोइ हाणे ज़ाहिर आहे ईअं त थींदो न वॾी ॻाल्हि आहे हिनजी माई खे तिहायो शुरू खां हिनजी माई खे वॾो नखरो हूंदो आहे वॾो ॾाढो नखरो आहे उहा वीचारी पंहिंजी हुई जहिड़ी बि हुई जहिड़ी तहिड़ी जन्नू जी जॻह पोटी वरिती हुयऊं उहो रिश्तो टोड़े छॾियो। हाँ इहो ई आहे न उन्हनि सां वठंदा त उन्हनि जी माशाला छोकिरी अहिड़ी सुठी हुई उहा वठंदा हुआ पोइ न वरितो हाणे पंहिंजी मर्ज़ी ते शहर मां न करायूं अथनि त ज़ाहिर आहे तूं पंहिंजे पाण खे बि ॾिस न शहर में थी रही ख़राबु अथई न। हा मां हा इहो त आहे न। तूं ॿुधाए तूं केॾां वई हुई यको ॾिसण में ई कोन पई अचे। हाँ सुबुह सवेरे उथमि तोखे ख़बर आहे ऐं सवेरे ई उथंदी आहियां शुरू आहे मुंहिंजी आदत जी ख़बर अथई उथियमि नाश्तो वग़ैरह कयो सब्जी जे लाइ अहिड़ो परेशान थींदी आहियां चवंदी आहियां केरु न वठंदी चवंदी आहियां आउं पाण थी वठी अचां पाण वठी ईंदो आहे माण्हू थोरो ॾिसी करे ताज़ी वठी ईंदो आहे हिननि जी आदत आहे त जेका न कढी हथ में पकड़ाईंदा आहियूं छो खणी अची मुंहिंजे मुंहं में आना पोइ न ॾिसंदा त का भाॼी सुठी आहे चङी आहे किनी आहे बसि कहिड़ी कुनी चवंदा हाणे मुंहं में बाबा खाओ इन करे आऊं वेंदी आहियां न त उहो चवंदा आहिनि मूंखे न असां वठी था अचूं पर मूंखे ॻाल्हि न वणंदी आहे ॻाल्हि आहे सिधी पोइ इन करे चवंदी आहियां पोइ माण्हू पाण भला निकिरी वञी पाण वठी अचे त उहो भलो आहे छोरनि खे इन करे चवंदी कोन चवंदी आहियां पाण थी वठी अचो। अॼु बोर छा ठाहियो अथव? आलू पालक जो बसि चयो त मां आलू पालक वठी ॾेई आई आहियां ठाही हूंदो अगरि बोर ठाहियो आहे त पोइ ज़रो मूंखे मोकिलिजां। चजो बोर असां बि कोन ठाहियो आहे वरी राति जो तोखे ख़बर आहे ताज़ो ठाहींदा आहियूं हाणे केतिरो ठहे अलाए जो पोइ हिकिड़ी वठी कंहिंखे मोकिल वञी खणी अचे नरां ॿुध पुलिसूं ॾे ख़बर चूड़ियूं भला नयूं वरितियूं अथई सोनियूं वरितियूं अथई आर्टिफिशियल आहिनि। हा ही चूड़ियूं न इहे मूं सोनियूं ठारायूं आहिनि माशाल्लाह ॿुधाए ई कोन मौक़ो ई कोन मिलियो इलाही चयमि पे त तव्हांखे चवां त तोखे ॿुधायां फोन करे पर तुंहिंजो नंबर बि बंदि लॻो पियो। अमा असांखे किथे ॿुधाईंदीअ तूं तोखे लॻंदो त असां माना तुंहिंजूं खणी चोराए वञा मूंखे किथे बि ॿुधाईंदी हर शइ लिखी लिखी थमी रखंदी आहीं छा? चङो चङो ॿियो ॿुधाए तूं हाणे मूंखे कुझु सलाह त कंदी कोन खाधे जी हिन करे आउं बि वञा थी बोड़ सरी अची कंहिंखे मोकिल खणी वञा न ज़रा मोकिले थी ॿियो छा ॿुधायां
बसि आऊं हाणे हलां थी पोइ वरी ॾिसूं था हिन ॻाल्हि खे तूं भले थकावट लाहे ऐं मूंखे ख़बर आहे तूं बरेली मां चांहि जो टुक कोन थो छॾीअ